अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं असीं अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अवां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 18 जनवरी 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं GM सैद जी सालगिरह मल्हाई वई। सिंध यूनाइटेड पार्टी जसकम सिंध रहबर कमेटी ऐं ॿियनि तनज़ीमनि जा जलसा। रुकावटनि बावजूदि हज़ारें कारकुन शरीक। SUP पारां 8 फरवरी ते हड़ताल जो ऐलान। शहीद फाज़िल राहू जी वरसी मल्हाई वई, भेटा पेश। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान महमूदा चकज़ई, अयाज़ सादिक ऐं ॿियनि जी अयाज़ लतीफ़ पलीजो सां मुलाक़ात। जदोजहद में साथ ॾियण ते इतफ़ाक़। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मुफ़्कर आज़म रहबर सिंध जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं GM सैद जी 122वीं सालगिरह मल्हाई वई। सन में इंतिज़ामिया पारां रुकावटनि बावजूदि हज़ारनि जे अंग में सिंध सां इश्क कंदड़ माण्हू साईं GM सैद जी हाज़िरी लाइ सन पहुता। साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते दरिया वारे बंगले ते केक काटियो वियो। साईं GM सैद जी सालगिरह जो केक SUP जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, मुख़ालिफ़ धुर जे अॻवान महमूद ख़ान चकज़ई, क़ौमी असेंबली जे अॻूणे स्पीकर असद कैसर, अलामा राजा नासिर, जूनियर GM सैद रोशन बुरड़ो, मुनीर हैदर शाह, अमीर आज़ाद पंवर ऐं ॿियनि गॾिजी काटियो। जलसे में आयल महिमाननि महमूद ख़ान चकज़ई, असद कैसर, अलामा राजा नासिर ऐं ॿियनि अॻवाननि खे लुंगनि जा तोहफ़ा ॾिना विया। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे SUP जे सदर सैयद ज़ैन शाह चयो त अचो त गॾिजी मुल्क जो निज़ाम तब्दील करियूं। हुन ऐलान कयो त 8 फरवरी ते मुल्क में शटरबंद हड़ताल कई वेंदी। सालगिरह जे जलसे खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह वधीक चयो त असां मुल्क में मौजूदु तारीख़ी वतन खे ख़तमु करे इंतिज़ामी यूनिट ठाहिण जी कोशिश ख़िलाफ़ विढ़ंदासीं। पीपल्स पार्टी हिकु डील करे इक़्तिदार ते कब्ज़ो कयो आहे। सिंध में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असां सां गॾु आहिनि। मुल्क में कुझु माण्हुनि जो कंट्रोल आहे जंहिंजी पहुच ग़ैर मुल्कनि जे हथ में आहे। रस्ते बंदि थियण जे करे मां दरिया वसीले सन आयो आहियां। जॾहिं को असांखे गद्दार सॾींदो आहे, असांखे फ़ख़्रु थींदो आहे त असां सिंध जा वफ़ादार आहियूं। जिन जा डायपर फाटल आहिनि उहे असांजो पगड़ियूं लाहिण में मसरूफ़ आहिनि। असद साहिब, तव्हां सही आहियो त असांजी जदोजहद गॾु आहे। सखर में माण्हुनि जे समुंड खे ॾिसी बेनज़ीर साईं GM सैद खे कूड़े केस में नज़रबंदि करे छॾियो हो। हिन मुल्क खे जेल में तब्दील कयो वियो आहे। असांजी पाण जी तहरीक हली रही हुई। उन्हनि चयो त हीउ कूड़ो आहे, कुझु बि न थी रहियो आहे। जॾहिं उन्हनि जो कूड़ बेनकाब थियो, उन्हनि रैलियूं कढियूं ऐं चयो त हीउ मुल्क जा दुश्मन आहिनि जेके पाण जी तहरीक हलाए रहिया आहिनि। सैयद ज़ैन शाह चयो त मूंखे अहिड़ी का हिकु अस्पताल ॿुधायो जिते सभु दवाऊं मौजूदु हुजनि ऐं सभु डॉक्टर मौजूदु हुजनि। कारपोरेट हुकूमत असांजे ज़मीननि, समुंडनि ऐं वसीलनि ते कब्ज़ो करे वरितो आहे,
पाड़ेसरी मुल्कनि सां असांजा लाॻापा ख़राबु आहिनि। पाकिस्तान 79 साल पुराणो आहे ऐं हिकु फेडरेशन जी सूरत में ठहियो हो। तव्हां उन बुनियाद खे क़बूल नथा करियो जंहिं ते पाकिस्तान ठहियो हो। लाक़ानूनीत ज़रिए मुल्क जे लखे माण्हुनि जा वसीला खसिया विया आहिनि। असां अहिड़ो क़ानून नथा चाहियूं जेको माण्हुनि खां संदन हक़ खसे वठे। मुल्क जी पार्लियामेंट रबड़ जी स्टैम्प बणिजी चुकी आहे। IMF हुकुमरान जी बेईमानी खे बेनक़ाब करे रहियो आहे। क़ौमी असेंबली खे नवां सूबा ठाहिण जो को बि हक़ नाहे। मुल्क जे सूबनि में अॻी बदअमनी आहे। रबड़ स्टैम्प असेंबली ठाहे ऐं मुल्क जे सभिनी वसीलनि ते कब्ज़ो कयो पियो वञे। पीका एक्ट ज़रिए साफ़ियुनि जो गलो घुटियो वियो आहे। 27 तरमीम ज़रिए अदलिया जे बुनियाद खे लोॾियो वियो। अहिड़ियूं तरमीमूं असांजे तारीख़ी वतननि ख़िलाफ़ु कयूं पियूं वञनि। मुल्क में इंसाफ़ नाहे। हाणे मुल्क खे खाइणु बंदि करणु घुरिजे। असां इलाइक़ाई अमन चाहियूं था। सिंध में कंपनियुनि खे कहिड़े क़ानून तहत ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि। अॼु जो माफ़िया पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। 26 नवंबर ते इस्लामाबाद में गोलियूं हलायूं वियूं। मोरो में असांजा बेगुनाह कारकुन शहीद थिया। असां मोरो में गिरफ़्तार कारकुन जी आज़ादी लाइ अपील करियूं था, पर जजनि खे मुंतक़िल कयो वञे थो। मुंहिंजे ख़िलाफ़ 2 कूड़ा ऐं मनगढ़ंत केस दाख़िल कया विया। अयूब 8 अक्टूबर ते आयो ऐं 10 अक्टूबर ते साईं GM सैद खे गिरफ़्तार कयो वियो। असांखे सियासत करण जी इजाज़त न पई ॾिनी वञे। असीं अॼु जे पाकिस्तान खे जेल वांगुरु ई सम्झूं था। हुन ऐलान कयो त 8 फरवरी ते फुलूट ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल कई वेंदी। सैयद ज़ैन शाह जो वधीक चवणु हो त अॼु बि हिन पूरे 80 सालनि में या अॼु क़ौमी तहरीक साईं ऐं सिंध मुस्तक़बिल जो असांजो अल्फा जनरेशन सभियो, पर ही जेके असां क़ौमी कारकुन आहियूं, असीं साईं GM सैद जे सैर मां ई कोन निकिरी सघिया आहियूं ऐं उन जे सैर में अॼु कंहिं बि क़िस्म जी सिंध ते कुर्बानी ॾियण लाइ तयारु थी था वञूं। इहा आहे मोहबत साईं GM सैद जंहिं नमूने असां में विधी आहे। उन करे असां तव्हां दोस्तनि खे था चऊं, जिदोजहदूं तमामु घणियूं आहिनि, उहे पाण खे करणियूं आहिनि ऐं हलणो आहे, पर घणनि मुंझारनि में ताईं फांसी था पओ। मुख्तलिफ महमूद खान साहब सारे कायदीन को मैं बताऊं, 1-1.5 महीना साईं GM सैद के सालगिरह से पहले मुख्तलिफ तबर्रा, मुख्तलिफ इल्जामात, ये तो आखिर में होता है सीन, पुलिस कभी रेंजर्स और कभी दूसरे आते हैं, लेकिन उससे पहले अभी सोशल मीडिया पे, पहले अखबारों में, तो ये एक सिलसिला है पिछले 80 सालों से। पहले 2 दिहाइयां उस वक्त के हमारे जो सरकारी मजहबी लीडरान थे, उनकी तरफ से 50s और 60s हमने उसमें गुजारी, और सरकारी कम्युनिस्ट जो थे उनके इल्जाम तराशियों के नीचे गुजरे। 70s 80s भी ऐसा ही है, भाई अपनी सियासत कर, अच्छे नहीं लगते तो अपनी कर, नहीं बोलेंगे GM सैद पे। और एक फतवे जारी किए कई मुल्लों ने कि इस्लाम दुश्मन है, फिर कह दिया कि पाकिस्तान दुश्मन है, और ये हम, अब मैंने उस दिन भी कहा, अब तो हमारे लिए कोई ये फख्र की बात हो गई है जब कोई हमें गद्दार कहता है तो हम समझते हैं कि सिंध के वफादार हैं। जलसे खे ख़िताब कंदे मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे सरबराह अलामा राजा नासिर अब्बास जाफ़री चयो त जिते कानून जी सही हुक्मरानी न हूंदी उते इंसाफ़ न हूंदो। अॼु असां मुल्की आइन खां महरूम थी चुका आहियूं। आइन खे छेड़े फेडरेशन ते हमिलो कयो वियो आहे। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान मज़लूमनि खे पंहिंजा हक़ ॾियारींदी। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान कानून जी हुक्मरानी ऐं आइन खे बालादस्त करण लाइ आहे। हीअ 26 ऐं 27 तरमीम हुक्मरान जे ख़ौफ़ जी अलामत आहे। 8 फरवरी ते असां पूरे पाकिस्तान में कारो ॾींहुं मल्हाईंदासीं।
शटर बंद हड़ताल ऐं फीथा रोक हड़ताल कई वेंदी। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी असद कैसर ख़िताब कंदे चयो त अॼु मूं पहिरियों भेरो ॿुधो आहे पाकिस्तान जो हर ॿार साईं GM सैद बाबति ॼाणे थो। साईं GM सैद ख़िलाफ़ मनफ़ी प्रोपेगेंडा कई वई। असां साईं GM सैद ऐं बाचा ख़ान जहिड़नि अज़ीम अॻवान जी तारीफ़ न कई। मूं इमरान ख़ान जी संदसि नज़रिए जे करे हिमायत कई। असां हमेशह इमरान ख़ान सां गॾु बीठा आहियूं। जेकॾहिं इमरान ख़ान अॼु का डील करणु चाहे थो त खेसि 24 कलाकनि अंदरि आज़ादु कयो वेंदो। जेकॾहिं इमरान ख़ान चवे थो त असां हिन नाजाइज़ हुकूमत खे क़बूलु करियूं था त खेसि आज़ादु कयो वेंदो। 8 फरवरी ते उहो सिर्फ़ु इमरान ख़ान न हो जंहिंसां नाइंसाफ़ी कई वई। 8 फरवरी ते मुल्क जी आवाम जो वोट खसे आवाम सां दोखो कयो वियो। जेकॾहिं मुल्क जे आवाम जे वोट सां न हली रहियो आहे त पोइ छा हिन मुल्क में आइन जो एहतराम करे सघिजे थो? हिन मुल्क में फ़ैसिलाबंद कमरनि में कया वेंदा आहिनि ऐं असां उन्हनि खे मंज़ूरु नथा करियूं। पाकिस्तान जे आइन जे तहफ़ुज़ लाइ तहरीक आइन पाकिस्तान जे प्लेटफार्म तां आइनी क़ानून जी हुक्मरानी क़ाइमु कंदासीं। अवाम खे महरूमिन मां छुटकारो ॾियारियो वेंदो। आज जो इमरान खान, मैं सिर्फ ये आपके सामने बात रखना चाहता हूं, वो जेल में क्यों है? अगर वो आज कंप्रोमाइज करना चाहे, अगर वो आज डील करना चाहे तो 24 घंटों के अंदर अंदर वो रिहाई हो जाएगी। बस उसने कहना कि नाजायज हुकूमत हम मानते हैं, हम कुछ नहीं कहेंगे। फिर इमरान खान को कोई कुछ नहीं कहेगा। इमरान खान इस बात की वजह से जेल में है आज कि वो समझते हैं कि इस मुल्क को एक आजाद और खुद मुख्तार मुल्क होना चाहिए, एक सॉवरेन स्टेट होना चाहिए। वो समझते हैं कि इस मुल्क में सिविलियन सुप्रीमेसी होनी चाहिए। वो समझते हैं कि पार्लियामेंट आवाम की सही नुमाइंदा हो और वो पार्लियामेंट बने जो आप जिसको वोट दे वो इस में पहुंचे। अभी अफसोस तो ये है कि जो 8 फरवरी को हुआ, 8 फरवरी को सिर्फ इमरान खान के साथ जुल्म नहीं किया गया कि उसकी हुकूमत छीनी गई। 8 फरवरी को पाकिस्तानी अवाम के साथ जुल्म हुआ। साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते SUP पारां कोठायल जलसे खे ख़िताब कंदे महमूद खान अचकज़ई चयो त पाकिस्तान हिकु रियासत हुई। सियासी माण्हुनि खे उनखे हलाइण खां इनकार कयो वियो ऐं हिन मुल्क में पहिरें ॾींहं खां करप्शन जो ख़ात्मो कयो वियो। जेकॾहिं तव्हां पाकिस्तान जे आइन खे वठो था त उन ते लिखियलु आहे त इस्लामी जमहूरिया पाकिस्तान। हीउ मुल्क न त इस्लामी आहे न वरी जमहूरी। पाकिस्तान 79 साल पुराणो आहे, पर मुल्क में मौजूदु यूनिटनि खे हिकु तारीख़ी हैसियत हासिलु आहे। उहे चवनि था त पाकिस्तान इस्लाम जो क़िलो आहे, पर इस्लाम खे हिते क़ैद कयो वियो आहे। हीउ मुल्क तारीख़ी क़ौमुनि लाइ हिकु पिंजरो आहे। तव्हां वाइदो कयो आहे, जेकॾहिं तव्हां हीउ वाइदो निभायो त असां तव्हांखे सलाम कंदासीं। मुल्क जी सुप्रीम कोर्ट हिकु पार्टी खां उन जो निशान खसे वरितो। इंसान हुक्मरान जे हक़ में पंहिंजो हिसो चाहे थो। उन में रहंदड़ तारीख़ी यूनिट हुक्मरान जे हक़नि में पंहिंजो हिसो चाहिनि था। इमरान ख़ान जे इजलास ते पाबंदी आहे। हीअ पार्लियामेंट अवाम जी नुमाइंदगी कंदड़ हुजणु घुरिजे। जेकॾहिं मुल्क जा इदारा पंहिंजे हदनि में रहनि त बहितर पाकिस्तान ठही वेंदो। महमूद खान अचकज़ई जो वधीक चवणु हो त बेहतरीन ताल्लुकात रखेंगे। कोई पागल होगा कि उसके लिए एक इदारा लड़ता है, झगड़ता है, खुद मरता है, दूसरों को मारता है, उसकी इज्जत ना करे। लेकिन जब आप हल तोड़ते हैं और कोई और रास्ता लेते हैं, फिर हमारे आपके दरमियान रिश्ते खराब हो जाते हैं। क्या हुआ 8 अक्टूबर को? क्या जरूरत थी? दुनिया में कभी ऐसे आपने देखा है कि एक मुल्क की सुप्रीम कोर्ट एक पार्टी से उसका सिंबल छीनती है, उसके लोगों को डराती है, उसके लोगों को खरीदती है, फलाना करती है, और यहां प्रोपेगेंडा किया जा रहा है कि मुल्क में दहशतगर्दी है।
इससे बड़ी दहशतगर्दी क्या हो सकती है कि 25 करोड़ इंसानों के मुल्क पे आप लोगों ने बंदूक के जोर पे दहशत ज़दा करके वोट छीन लिया। साईं GM सैयद जी सालगिरह जे मौक़े ते सन में कोठायल SUP जे जलसे दौरान करारदादूं पास कंदे मुतालबो कयो वियो त पाकिस्तान, सिंध, बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जे क़ौमी वहदतनि ते मुश्तमिल हिकु वफ़ाक़ आहे। कंहिं बि आइनी तरमीम ज़रिए क़ौमी वहदतनि खे टोड़े नवनि सूबनि जो क़याम हिन फेडरेशन जी तस्वर जे ख़िलाफ़ आहे, जंहिंखे जलसे में शरीक अवाम मुकमिल तौरु रद्द करे थो। जेकॾहिं आइन में तरमीम करे क़ौमी असैम्बली खे इहो इख़्तियार ॾिनो वियो त हूअ मुल्क में नवां सूबा क़ाइमु करे सघे त अहिड़ो क़दम मुल्क जी सालिमियत ऐं वहदत लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थींदो। स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे नाले ते सूबनि जी ज़रई ज़मीन, पाणी, मैदनी वसीलनि, सियाहत, सामूंडी इलाइक़नि ऐं ॿेटनि ते उन जी मालिकी जो हक़ खसे उनखे हिकु इदारे जे नाले में वफ़ाक़ जे हवाले कयो वियो आहे। हिन जलसे में शरीक अवाम अहिड़ी कंहिं बि रिथा खे रद्द कंदे घुर थो करे त SIFC खे ख़तमु कयो वञे। पाकिस्तान लैंड एंड पोर्ट अथॉरिटीअ जे ज़रिए सिंध ऐं बलूचिस्तान जी ज़मीनी सामूंडी पटी ते नाजाइज़ कब्ज़ो कयो पियो वञे। हीअ अवामी जलसो घुर थो करे त पाकिस्तान लैंड एंड पोर्ट अथॉरिटी खे ख़तमु कयो वञे। मुल्क अंदरि सियासी सरगर्मियुनि ते पाबंदी हणी सियासी मुखालफ़नि खे कूड़नि केसनि तहत जेलनि में बंदि करे ख़ौफ़ जी फ़िज़ा क़ाइमु कई वई आहे, जंहिं तहत इमरान ख़ान, महारंग बलोच, अली वज़ीर, यास्मीन राशिद ऐं मोरो वाक़े में गिरफ़्तार सियासी क़ैदियुनि, अब्दुल समद भट्टी ऐं उन सां गॾु 52 बेगुनाह सियासी कारकुननि समेत सॼे मुल्क मां गिरफ़्तार समूरनि सियासी क़ैदियुनि खे आज़ादु कयो वञे। मुल्क अंदरि सियासी जलसनि ऐं जुलूसनि तां पाबंदी हटाई वञे। सिंध मां जबरी तौरु खंभे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि तोड़े मोरे वाक़े में गिरफ़्तार थियल बेगुनाह आम शहरियुनि खे आज़ादु करे बुनियादी इंसानी हक़नि जूं भञकणियूं रोकियूं वञनि। कलम 144 जो निफ़ाज़ ख़तमु करे सिंध अंदरि सियासी सरगर्मियुनि खे रोकणु बंदि कयो वञे। सिंधु दरिया ऐं उन सां लाॻापियल सभिनी दरियाउनि जे पाणी जी विरासत खे 1991 जे पाणी मुआदे तहत यकीनी बणायो वञे। इंडस रिवर सिस्टम मां नवां कैनाल, नवां डैम ऐं उहे सभु मनसूबा जेके सिंधु दरिया जे पाणी जे वहिकरनि खे मुतासिर कनि, जिन सां सिंध जे माहौलियात ऐं इंडस डेल्टा मुतासिर थिए, मुकमिल तौरु बंदि कया वञनि। इंडस डेल्टा जी बका खे क़ौमी असासो ऐं माहौलियाती ज़िम्मेवारी क़रार ॾिनो वञे। सिंध में बदअमनी, बेरोज़गारी, गुरबत, मनशात, करप्शन ऐं ख़राब हुक्मरानी जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी जी सिंध सरकार आहे, जेका गुज़िरियल 18 सालनि खां सिंध जा वसीला ज़मीनूं, कारूंझर, दरिया ऐं ॿेट नीलाम कंदी रही आहे। हीअ अवाम घुर थो करे त जाली इलेक्शन वसीले सिंध मथां मुसलत कयल हुक्मराननि खे हटाए एहतसाब कयो वञे। 26 ऐं 27 आइनी तरमीम खे हक़ हाकिमियत, इज़हार जी आज़ादी, पार्लियामानी बालादस्ती, अदलिया जी आज़ादी ऐं वसीलनि जी मालिकी ते धाड़ो सम्झे थी। तंहिं करे कयल आइनी तरमीमनि खे ख़तमु कयो वञे। GA सिंध क़ौमी मुहाज़ जे चेयरमैन सनान खान कुरैशी चयो आहे त असांजी पार्टी कंहिं बि धड़े मां निकितल न आहे, पर खोड़ सियासी दड़ा ऐं पार्टियूं असां मां निकितल आहिनि। हुन इहा ॻाल्हि सन में थियल साईं GM सैयद जी सालगिरह जे मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे कई। उन मौक़े ते सनान खान कुरैशी चयो त साईं GM सैयद पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध जे लाइ वक़फ़ कई, जिन 50 खां वधीक किताब लिखी सिंध ते थींदड़ ज़ुल्म ऐं ॾाढ खे को माॾ वांधो। हुन चयो त अदम तशद्दुद जो जेका वाट साईं GM सैयद ॾेखारी, उनखे शहीद बशीर खान कुरैशी अॻिते वधायो ऐं हाणे उहो मिशन जसकम जारी रखंदे। हुन वधीक चयो त असां अॼु बि उन स्टेज ते बीठा आहियूं जिते शहीद बशीर खान कुरैशी क़ुर्बानी जा वचन कया हुआ। हिन जदोजहद में साथ ॾींदड़ सीनियर कारकुननि खे सलाम पेश कंदे चयो त केतिरा ई माण्हू अॼु बि मौजूदु आहिनि जिन शहीद बशीर खान कुरैशी सां गॾु जदोजहद कई। जसकम चेयरमैन चयो त शहीद बशीर खान कुरैशी खे कंहिं शहीद कयो ऐं उन जा पेरा किथे था वञनि, इहा ॻाल्हि क़ौम खां लिकियलु न आहे। हुन इल्ज़ाम हयो त उन वक़्तु जेके माण्हू पाण खे पार्टी जो क़ाइमु मक़ाम सॾाईंदा हुआ ऐं इहे चेयरमैन बणजण जूं ख़्वाहिशूं रखंदा हुआ, उन्हनि शहीदनि सां वफ़ादारी न निभाई।
शहीद बशीर ख़ान कुरैशी जे क़त्ल खां पोइ जांच कमेटी ज़रियनि क़ौम खे गुमराह कयो वियो, जंहिंखां पोइ शहीद मक़सूद ख़ान ऐं शहीद सलमान वधो खे पिणु शहीद कयो वियो त जीअं तहरीक जो आवाज़ दॿायो वञे। सनान ख़ान कुरैशी चयो त जॾहिं जसकम नवाबशाह में बेहरिया टाउन ख़िलाफ़ जदोजहद करे रही हुई तॾहिं केतिरनि साथियुनि खेसि चयो त हू 15 साल जेल में वेंदो, पर हुन वाज़िह कयो त हूअ कंहिंखां भॼण वारो नाहे, न वरी कंहिंखे भॼण ॾींदो। जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी जो वधीक चवणु हो त हिन धरतीअ जे ज़ुल्म ऐं ॾाढ खे ज़ाहिर करे तव्हां असां ताईं पहुचायो। अॼु उन रहबर जो जनम ॾींहुं आहे। अॼु उनजे जनम ॾींहं ते गॾु थिया आहियूं इहो वचन करणु त जेका आदम तशद्दुद जी राह साईं जीएम सैयद ॾेई वियो, जंहिं ते शहीद सिंधु देश बशीर ख़ान कुरैशी असांखे रस्तो अख़्तियार कराए वियो, उन रस्ते ते हलाए वियो, उन रस्ते ते हलंदा रहंदासीं। असां ही अदम तशद्दुद जे रस्ते जा राही आहियूं। रहबर सिंध साईं जीएम सैयद जी 122वीं सालगिरह जे मौक़े ते जीए सिंध फ्रीडम मूवमेंट पारां सिंध घुरे थी आज़ादी ऐं सिंध ऐं बलूचिस्तान मां जबरी खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी तौरु बाज़ियाब करे आज़ादु करण जे मुतालबे हेठि सन में शानदार एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली जीए सिंध फ्रीडम मूवमेंट ज़िले सदर सईद तीवणे होशू सिंधी ऐं हफ़ीज़ देशी जी अॻुवाणी में कढी वई, जंहिंमें कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते कारकुननि पंहिंजे अज़ीम रहबर सां सिंध जी आज़ादी ऐं सिंधु देश जी बहाली लाइ वफ़ा जो वचन वरजायो। जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी चेयरमैन सुहेल अबड़े, ज़ुबैर सिंधी, अमर आज़ादी, फरहान सिंधी, हफ़ीज़ देशी, मुर्क सिंधु, मंसूर अहमद, मोहम्मद उसामा सुमरो, मोहम्मद अली नूनारी, ताहिर ख़ान ऐं ॿियनि अॻुवाणनि पंहिंजे बयान में रहबर सिंध साईं जीएम सैयद जे जनम ॾींहं जे मौक़े ते चयो आहे त पुरमन क़ौमी कारकुननि खे पंहिंजे रहबर सां वचन वरजाइण ऐं मज़ार ते हाज़िरी भरण खां रोकणु इन ॻाल्हि जो वाज़े सबूत आहे त पाकिस्तानी रियासत साईं जीएम सैयद जी आज़ाद वतन ऐं सिंधु देश जी बहाली वारे नज़रिए खां सख़्तु ॾिनल आहे। रियासत सम्झी चुकी आहे त साईं जीएम सैयद जो नज़रियो समूरी सिंध में फ़तह माणे चुको आहे ऐं हर सिंधी सिंध घुरे थी आज़ादी जे नारे हेठि मुतहद थी चुको आहे। हाणे उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं सिंध वतन आज़ादी माणे सघंदो। बयान में वधीक चयो वियो त जीए सिंध फ्रीडम मूवमेंट ज़िले जामशोर जे सदर सईद तीवणे ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जे घरनि ते राति जे वक़्तु चढ़ायूं करे जबरी तौरु खंभे गुम कयल कारकुननि जा प्ले कार्ड पिणु खंभे वञणु इंतिहाई वहशतनाक अमल आहे, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे घटि आहे। जामशोर समेत सॼी सिंध में जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जा काफ़िला समूरियूं रियासती रुकावटूं टोड़े सन ॾांहुं रवाना थिया, जेको क़ौमी जदोजहद जी सुजाॻी, अवामी शऊर ऐं मज़ाहमती इरादे जो वाज़े सबूत आहे। जसकम चेयरमैन असलम खैरपुरी ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी जुमन लाखो खे संदन काफ़िलनि समेत सन ईंदे रियासती इदारनि तरफ़ां गिरफ़्तार करण जे बावजूदि साईं जीएम सैयद जी सालगिरह जो केक कटण खां पोइ आलिशान जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे जी अॻुवाणी जसकम जे सीनियर वाइस चेयरमैन इस्माइल नाज़ नुतकाणी कई। जलसे खे ख़िताब कंदे इस्माइल नाज़ नुतकाणी चयो त साईं जीएम सैयद सिंध जी आज़ादी ऐं क़ौमी शौर जी अलामत आहे, जंहिंजे फ़िक्र खे क़ैद, जबर ऐं गिरफ़्तारियूं रोके नथियूं सघनि। अॻुवाण चयो त सिंध अंदरि सियासी कारकुननि ऐं अॻुवाण जूं गिरफ़्तारियूं रियासी दहशतगर्दी जो खुलियल सबूत आहिनि। जलसे दौरान अॻुवाणनि सॼी सिंध मां गिरफ़्तार कयल जसकम जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कई ऐं मुतालबो कयो त जसकम चेयरमैन असलम खैरपुरी, डिप्टी जनरल सेक्रेटरी जुमन लाखो समेत सभिनी गिरफ़्तार अॻुवाणनि ऐं कारकुननि खे तुरत आज़ादु कयो वञे। अॻुवाणनि ऐलान कयो त सिंध जे वसीलनि धरती, क़ौम ऐं क़ौमी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जदोजहद वधीक मुनज़म ऐं तेज़ कई वेंदी। रियासती जबर आॾो सिंधी क़ौम कॾहिं बि सकून सां न वेंदी।
सिंधियन नेशनल कांग्रेस पारां जदीद क़ौम परस्ती जे बानी रहबर सिंध साईं GM सैद जी 122वीं सालगिरह जे मौक़े ते सन हाई स्कूल खां सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मुहब आज़ाद, मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए, एजाज़ लगारी, सोणी जोयो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें सियासी समाजी धुरियुनि वॾे अंग में शिरकत पिणु कई हुई। GS सिंध रहबर कमेटी पारां काफ़िरनि जी रस्ता रोक, गिरफ़्तारियुनि छापनि ख़िलाफ़ मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे। GS सिंध रहबर कमेटी पारां मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी 122वीं सालगिरह सन में रहबर कमेटी जे सरबराह रियाज़ चांडियो जी सदारत में मल्हाई वई, जॾहिं त रहबर कमेटी में शामिल पार्टियुनि जसकम शहीद बशीर ख़ान जो सरबराह डॉक्टर नियाज़ कालाणी, GS सिंध तहरीक जो चेयरमैन शबीर जमाली, GS सिंध क़ौमी पार्टीअ जे अॻुवाण मोहम्मद अली ख़ुश्क, नवाज़ शाह भाॾाई, पुनल सारियो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे रियाज़ चांडीअ चयो त पर पंजाबियुनि जंहिंजो इन ख़िते ते गैर कानूनी कब्ज़ो आहे, सुहेल वड़ाइच चए थो त रणजीत सिंह खां पोइ पंजाबी हिन ख़िते में फ़ैसिला कन पोज़ीशन रखनि था। हा, इन जो मतिलब त जेका ॻाल्हि साईं GM सैद कई आहे उहा तारीख़ जी मोहर उन ते लॻी वई आहे त ही मुल्क इस्लाम, जमहूरियत, बराबरी ऐं वफ़ाक़ नाहे, पंजाब जे जुब्र जो मुल्क। त हिन ख़िते में साईं GM सैद चयो हो त इहा पंजाबियुनि जी तारीख़ी बदनसीबी आहे त पंजाबी शाहबुल्ला, शाह वारिस, माधूलाल हुसैन, ख्वाजा फरीद जो पैगाम विसारे इक़बाल जे खस्ताईअ जे नज़रे जा पैरोकार थी ऐं उन ख़िते में क़ौमुनि ते गैर कानूनी कब्ज़ो कयो आहे। जे पंजाबी शाहबुल्ला जो दग वठनि हा त पंजाबी ॿोली जो बि तहफ़ुज़ कनि हा। उन्हनि में रवादारी, इंसान दोस्ती, सूफीज़म, सेक्युलरिज़म जा जज़्बा हुजनि हा, पर पंजाबियुनि में फैशिज़म जा जज़्बा आहिनि। पंजाबियुनि जो इन ख़िते ते ताक़त जे ज़ोर ते फैशिज़म मढ़ियल आहे, इंसाफ़, कानून, बराबरी बढ़ियल नाहे। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते ज़िले जामशोरे जे सेवण जामशोरो इंडस हाईवे ते आजियाणे लाइ कैंपूं लॻायूं वियूं हुयूं। मीरपुर बठोरे मां साईं GM सैद जी सालगिरह में शिरकत लाइ वेंदड़ जसकम आरिसर जे चेयरमैन असलम खैरपुरी ऐं GS सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर जे काफ़िरनि खे पुलिस रोके छॾियो। क़ौमी कारकुननि जी पुलिस ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी, जंहिं बाद काफ़ी देर पुलिस सां बहस बाद जसकम आरिसर जे चेयरमैन असलम खैरपुरी, GS सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर ऐं वॾे तइदाद में क़ौमी कारकुननि सिजावल हैदराबाद रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते अॻुवाण चयो त पुरमन क़ौमी कारकुननि जी रस्ता रोक करे रियासती ॾाढ जो सबूत ॾिनो वियो आहे। सन सुमेत मुख़्तलिफ़ हंधनि ते पिणु वॾे अंग में पुलिस ऐं रेंजर्स मुक़ररु कई वई हुई। काफ़िलनि जी रस्ता रोक पिणु कई वई। सन में साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते GS सिंध रहबर कमेटी जे जलसे दौरान नौजवान लेखक अनवर बुर्दीअ जे किताब असीर आज़ादी जा जी महूरती तक़रीब मुनक़िद कई वई। अनवर बुर्दी पारां जबरी गुमशुदगियुनि ऐं जेलनि में क़ैद सियासी कारकुननि जे हालतुनि, तकलीफ़ुनि ऐं जदोजहद ते लिखियल किताब जो महूरत कयो वियो। जलसे ऐं महूरती तक़रीब में GS सिंध रहबर कमेटी जे सरबराह रियाज़ चांडियो, GS सिंध तहरीक जे चेयरमैन शबीर जमाली, डॉक्टर नियाज़ कालाणी, सरफराज़ मेमण ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। यादि रहे त किताब असीर आज़ादी जा अनवर बुर्दी जेल में क़ैद दौरान लिखणु शुरू कयो हो, जेको क़ौमी जदोजहद ऐं सियासी मज़ाहिम जी तारीख़ी दस्तावेज़ तौरु अहम हैसियत रखे थो।
कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां क़ौमी कारकुननि ते तशदुद ऐं रस्ता रोक जी मज़मत कई वई। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सूबाई सेक्रेटरी कामरेड इकबाल ऐं मेंबर कमेटी निसार अहमद सुमरो एडवोकेट पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध जे पुरअमन शहरनि खे पंहिंजे जलसे वग़ैरह करण ते रोक लॻाइण ऐं सन वेंदड़ रस्तनि खे बंदि करे आम शहरनि जी अच वञ खे बि रोकण सां माण्हुनि जूं मुल्क लाइ नफ़रतूं वधंदियूं, मुल्क सां मुहबत पैदा न थींदी। साईं GM जी सालगिरह प्रोग्राम खे नाकाम करण सां रियासत खे छा हासिलु थींदो? इहे ॻाल्हियूं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻुवाण पंहिंजे जारी कयल बयान में कयूं। अॻुवाण जो वधीक चवणु हो त अहिड़नि ग़ैर जमहूरी आमरान रवैयनि जे करे ई मुल्क जे हिन मंज़िल ते पहुतो आहे जिते हुक्मरान जे बक़ौल मुल्क हमेशह नाज़ुक दौर मां गुज़रे पियो। सिंध सागर पार्टी पारां जामशोरे में साईं GM सैद जी सालगिरह तक़रीब मुनक़िद कई वई। सालगिरह तक़रीब शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी जे पारखू ऐं क़ौमी अॻुवाण डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी जी सदारत हेठि थी गुज़री। नामियल लेखक अल्ताफ़ मलकाणी मुख्य महिमान तौरु शिरकत कई। सालगिरह तक़रीब में सिंध सागर पार्टी जे मरकज़ी अॻुवाणनि सारंग महर नदीम कल्होड़े, ज़िले दादू जे अॻुवाण फ़क़ीर सिकंदर खोसे, ज़िले हैदराबाद जे अॻुवाणनि नूर बालादी ऐं नवाज़ निज़ामाणी, ज़िले जामशोरे जे सदर अयूब इनकलाबी, मारोड़ा बालक संगत सिंध जे चीफ ऑर्गेनाइज़र मौज़म कल्होड़े, शाइरनि ऐं सुगड़नि जुमन भट्टी ऐं अलहदीन बिरोही ऐं ॿियनि शिरकत कई ऐं पंहिंजा वीचार वंडिया। उन मौक़े ते साईं GM सैद जी सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे क़ौमी अॻुवान डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी, मशहूर लेखक अल्ताफ़ मलकाणी, सारंग महर, नदीम कल्होड़े, सिकंदर खोसे, नूर बालादी, नवाज़ निज़ामाणी, मौज़म कल्होड़े ऐं ॿियनि चयो त उबैदुल्ला सिंधीअ जी इनकलाबियत GM सैद जी सूफ़ियत में सिंध जी निजात ऐं तरक़ी आहे। सिंध जे नए नसल खे उबैदुल्ला सिंधीअ जी रहनुमाई ऐं साईं GM सैद जी रहबरी जी ज़रूरत आहे। साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते पाण सभिनी सिंधियुनि खे वचन वरजाइणो आहे त सिंध सदियुनि खां पंहिंजो वतन आहे। पाण सिंध वतन जा वारिस ऐं मालिक आहियूं। पाण खे पंहिंजा फुरियल हक़ वापसि वठणा आहिनि। सिंध जी क़ौमी आज़ादी पंहिंजो उत्साह ऐं वेसा आहे। हाणोके आलमी सूरतहाल खे साम्हूं रखंदे पाण खे पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करणो पवंदो। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे मरकज़ी वफ़द क़ौमी असेंबली जे अपोज़िशन लीडर ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे चेयरमैन महमूद खाना चकज़ई ऐं क़ौमी असेंबली जे अॻूणे स्पीकर तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण असद कैसर, अलामा अब्बास नासिर जी अॻुवाणी में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जी रिहाइशगाह पहुची मुलाक़ात कई। उन मौक़े ते 26 27 आइनी तरमीमनि, अदलिया ऐं पार्लियामेंट जे इख़्तियारनि ऐं हक़ीक़ी जमहूरियत जी बहाली ते ॻाल्हि ॿोल्हि कई वई। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सभिनी सूबनि खे जोड़े रखण जो ज़रियो आइन, अदलिया, पार्लियामेंट ऐं दरिया आहिनि। सिंध समेत सॼे मुल्क में गवर्नेंस ऐं आइन जी बालादस्ती जो बहरान आहे। मुल्क खे सियासी ऐं मुआशी दलदल में उछलायो वियो आहे। आलमी साम्राजी ताक़तनि पाकिस्तान खे पंहिंजे मुफ़ादनि जो अॾो बणाए छॾियो आहे। बलूचिस्तान ऐं KPK जूं हालतूं दुरुस्त न आहिनि। शहबाज शरीफ़ सॼे मुल्क जो वज़ीर अज़म आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध समेत समूरनि सूबनि जे वसीलनि ऐं हक़नि जो तहफ़ुज़ करण में नाकाम वई आहे, जंहिं करे अहसास महरूमी वधी आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त धांधलियनि, करप्शन ऐं ख़राब हुक्मरानी ख़िलाफ़ सिंध जो अवाम तव्हां सां गॾु आहे। मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत ऐं ख़ुशहाली लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। उन मौक़े ते महमूद खाना चकज़ई चयो त मुल्क जी बहितरी शफ़ाफ़ चूंडनि ऐं पार्लियामेंट जी बालादस्ती सां थींदी। आइन ऐं कानून खे नज़रअंदाज़ करण जा संगीन नतीजा निकिरंदा। सिंध में लाक़ानूनी जो निज़ाम आहे। कंहिं बि माण्हू जी ज़िंदगी महफ़ूज़ न आहे। माण्हू अॻुवा थी रहिया आहिनि। पाकिस्तान जे मसइले जो हल सूबनि जी शिकायतनि खे हल करण खां सवाइ मुमकिन न आहे। जॾहिं त उन मौक़े ते गॾियल जदोजहद ऐं हिक ॿिए जो जदोजहद में साथ ॾियण ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो। सॼी ज़िंदगी सिंध जे हारियुनि लाइ जाखोड़ींदड़ शहीद फाज़िल राहू जी वरसी मल्हाई वई। राहूकी में वरसीअ तक़रीब मुनक़िद कई वई।
वारसनि पारां जलसो पिणु मुनक़िद कयो वियो जंहिंखे मुख़्तलिफ़ अॻुवाणनि ख़िताब कयो, जॾहिं त उन खां अॻु में पिणु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तक़रीबूं मुनक़िद करे भेटा पेश कई वई। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।